अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाइ सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो भाइरनि ताईं सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। तो अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रिथ शाह निवाज़ रिज़न खे चवंदो त तव्हां हाणे पहिरियां इहो कमु कयो जो ककर जी ज़ाल पहिरियां घर वठी अचो। इन खां पोइ पाण इहो सोचींदासीं त हाणे असांखे मुराद लाइ छा करिणो आहे, यानी मुराद जे ख़िलाफ़ हाणे कहिड़ो खॾु खोटणो आहे। यानी हाणे पाण ॿई मुराद लाइ अहिड़ो खॾु खोटींदासीं जो हू क़ाबू थी वेंदो। ऐं पोइ उन ज़रिए अव्हां जी सौट बि घर अची वेंदो, यानी अली खान जी ज़ाल बि अव्हां वटि पोइ अची वेंदो। मुराद पोइ उन मां बेज़ार थी ऐं अली खान बि उन मां बेज़ार थी पोइ उनखे तलाक ॾेई छॾींदा ऐं उनखे पोइ घर रवानो कंदा। उन जे करे हिकु तव्हांखे अहिड़ो तरीक़ो सम्झाईंदुसि जंहिंमें मुराद ऐं रस मंसूर पाण में मुझी वेंदा। पोइ मुराद खे सोचण जी वाट बि न मिलंदी। उन जे करे रेज़न चवंदो त रस मां पहिरियां इहो कमु पियो कयां जो गुलपरी खे उतां वठी पियो अचां ऐं उन्हनि खे ककर जे हवाले करे बाक़ी बक़ाया कमु पोइ ॾिसी वठंदासीं, यानी पोइ सोचे वठंदासीं त मुराद ऐं रस मंसूर लाइ करिणो छा आहे। यानी उन्हनि लाइ हाणे अहिड़ो खॾु खोटींदासीं जो हू आईंदा असांजी नालो वठण जी बि सोचींदा न। उन जे करे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस मंसूर कुंज लाइ परेशान हूंदो। कुंज लाइ सोचींदो त अगरि मां मुराद खे चवां बहरहाल कुंज खे छॾे ॾींदो, बहरहाल इन में पोइ मुंहिंजी बदनामी थींदी ऐं माण्हू पोइ इहो चवंदा त रस मंसूर लालच कई कुंज ते, पंहिंजे शादी करण लाइ उन लालच कई। उन जे करे हाणे मां कुंज खे कॾहिं बि हासिल नथो करे सघां। उन जे करे मूंखे कुंज तां आसरो लाहिणो ई पवंदो। जेसीं ताईं मां कुंज खे नथो विसारियां, जेसीं ताईं इहे परेशानियूं हलंदा रहंदा। उन जे करे मूंखे हर हाल में कुंज जो नालो न वठणो पवंदो, छो जो वञण वारो शइ मोटी न ईंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।